द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं ठाहे सिंधीअ खे लुत्फ़ फुर्सत जो रब वठण वेठो। ठाहे सिंधीअ खे लुत्फ़ फुर्सत जो रब वठण वेठो। फुर्सत में सोचियो, सिंधीअ खे त ध्यान सां न ॾिठो। ज़मीन ते मोकिलण खां अॻु उज़वा बॉडी पार्ट्स शरीर के अंग ज़मीन ते मोकिलण खां अॻु उज़वा चिकासण वेठो। अकुल जो भरियल भंडार ॿधीअ जो बियाबान ॾिठो। आला अकुल वारो सिंधी सहताज वापार जो बणिजी वेठो। आला अकुल वारो सिंधी सहताज वापार जो बणिजी वेठो। पंहिंजो वसो विसारियल सिंधी समाज दुनिया ॾिठो। करे नुक्तचीनी नज़र अंदाज जेको देवनागरी लिखण वेठो। कदम दर कदम अदीबन जनम वठंदो आज़ाद सचल ॾिठो। करे नुक्तचीनी नज़र अंदाज जेको देवनागरी लिखण वेठो। कदम दर कदम अदीबन जनम वठंदो आज़ाद सचल ॾिठो। ठाहे सिंधीअ खे लुत्फ़ फुर्सत जो रब वठण वेठो। फुर्सत में सोचियो, सिंधीअ खे त ध्यान सां न ॾिठो। सिंधीअ खे त ध्यान सां न ॾिठो। सिंधियत सुहिणी रहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।